सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन के मैकेनिज्म ते सवाल उथारींदे उम्मीदवारनि जो लिखत वारो इम्तिहान लाइव स्ट्रीम ज़रिए यूट्यूब या SPSC जी लाइव स्ट्रीम ते हलाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सुभाणे ई नोटिफिकेशन जारी करे पेश करण जो हुकुम। जस्टिस अमजद सहतो म्यूनिसिपल ऑफिसर जी भर्तियुनि में मेरिट जी लताड़ वारे केस दौरान रिमार्क्स ॾेई चयो त हाणे घणो थी वियो। असांखे सभु ख़बर आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन वटि कहिड़ो मैकेनिज्म आहे। SPSC जे हर इम्तिहान में चेयरमैन, सेक्रेटरी, कंट्रोलर ऐं ॿिया अमलदार तनक़ीद जो निशानो छो था बणजनि। माण्हू हाणे एतिरा बेज़ार थी चुका आहिनि जो इम्तिहान जो बॉयकॉट करण खां पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे गेट आॾो एहतजाज कनि था। हिकु भेरो जज खिलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में कार्रवाई शुरू थी वञे त इस्तीफ़ा ॾियण बावजूद उहा कार्रवाई ख़त्म न थींदी। सुप्रीम कोर्ट मुख़्तसर फ़ैसिलो जारी करे छॾियो। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 5 रुकनी बेंच सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी कार्रवाई बाबति ॿुधणी कई ऐं बेंच 4-1 जी भेट में फ़ैसिलो ॾिनो। फ़ैसिले में चयो वियो आहे त इस्तीफ़ा ॾींदड़ जज ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखणु जुडिशियल काउंसिल जो अख़्तियार आहे। कार्रवाई शुरू थियण बाद इस्तीफ़ा बावजूद जज खिलाफ़ कार्रवाई ख़त्म न थींदी। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी कार्रवाई बाबति वफ़ाक़ी हुकूमत जी अपील जुज़वी तौर मंज़ूर कई पई वञे। तफ़सीली सबब बाद में जारी कया वेंदा। वफ़ाक़ी काबीना आम चूंडुनि बाबति सोशल मीडिया ते वावेला वारी मामले जी जांच लाइ JIT जोड़ण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पधिराई मूजिबि इलेक्शन कमीशन ऐं नतीजनि बाबति वावेला जी जांच लाइ FIA जे एडिशनल डायरेक्टर जी सरबराही में 5 रुकनी JIT जांच कंदी। JIT में ISI ऐं IB जा ऑफिसर बि शामिल। PTA ऐं नादरा जा 20 ग्रेड जा ऑफिसर बि JIT जो हिस्सो हूंदा। मौलाना अवां घणी देर करे छॾी। नवाज़ लीग बलोचिस्तान में JUI सां गॾिजी हुकूमत ठाहिण खां माज़रत करे छॾी। नून लीग ऐं JUI अॻवाननि में मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। मुलाक़ात दौरान JUI अॻवान मौलाना गफ़ूर हैदरी नून लीग अॻवाननि सां ॻाल्हाईंदे चयो त घटि में घटि नून लीग ऐं JUI बलोचिस्तान में गॾिजी हुकूमत ठाहे सघनि थियूं। इसाक डार जवाब ॾींदे चयो त मौलाना साहब, तव्हां देर करे छॾी। असां बलोचिस्तान में हुकूमत साज़ी लाइ PPA सां मुआहिदो करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी बलोचिस्तान जी वॾी वज़ारत लाइ 3 नाला शॉर्ट लिस्ट करे छॾिया। वॾी वज़ारत जी डोड़ में सरफराज़ बुख्ती, सादिक उमराणी ऐं सनाउल्ला ज़हरी शामिल। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि इजलास में बलोचिस्तान जी हुकूमत साज़ी बाबति मामलनि खे हतमी शक्ल ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि बलोचिस्तान असेंबली जे स्पीकर ऐं सीनियर वज़ीर जो उहिदो नवाज़ लीग खे ॾिनो वेंदो। पीपल्स पार्टी क़यादत ईंदड़ 36 कलाकनि दौरान बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जे नाले जो ऐलान कंदी। नून लीग पंजाब जे पार्लियामानी पार्टी मरियम नवाज़ खे सूबे जी वज़ीर आला बणाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मरियम नवाज़ चयो आहे त पंजाब जे अवाम नून लीग खे वाज़े अक्सरियत ॾिनी आहे। माज़ी में हेल्थ कार्ड बि असां ई ॾिनो ऐं जंहिंमें करप्शन कई वई। अवाम जी ख़िदमत करण लाइ ईंदड़ 5 साल बि घटि आहिनि। उन बावजूद अवाम जी भरपूर ख़िदमत कई वेंदी। पंजाब ऐं सिंध जो गवर्नर केरु थींदो? पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे उम्मीदवारनि जा नाला साम्हूं अची विया। मखदूम अहमद महमूद, कमर ज़मान कायरा ऐं नदीम अफ़ज़ल चंद पंजाब जे गवर्नरशिप लाइ मज़बूत उम्मीदवार। ज़रियनि मूजिबि पंजाब जी गवर्नरशिप लाइ पीपल्स पार्टी जी पहिरीं तरजीह मखदूम अहमद महमूद, ॿी कमर ज़मान कायरा ऐं टीं तरजीह नदीम अफ़ज़ल चंद आहे। नून लीग सिंध में गवर्नरशिप लाइ बशीर मेमून जे नाले ते गौर शुरू करे छॾियो। MQM बि पंहिंजो गवर्नर आणण लाइ सरगर्म। नून लीग ऐं MQM पाकिस्तान विच में हुकूमत साज़ी लाइ मामला तय थी विया। नून लीग ऐं MQM जे कमेटीज़ जी गॾिजाणी दौरान मामलनि खे हतमी शक्ल ॾिनी वई।
गॾजाणी में मुफ़ाहिमत हिमायत ऐं हिक ॿिए सां सहकार जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। ज़रियनि मूजिबि शुरूआती तौर पोर्ट एंड शिपिंग, ओवरसीज़ पाकिस्तानीज़ ऐं IT वारियूं वज़ारतूं MQM खे ॾिनियूं वेंदियूं। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सिंध जी गवर्नरशिप MQM जो हक़ आहे। हथ न खणंदासीं, जल्द मामला हल थी वेंदा। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी ते थियल चूंडुनि खे कलअदम करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार ब्रिगेडियर रिटायर्ड अली खान ते 5 लख रुपया ॾंढ लागू। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी ते चूंडुनि खे कलअदम करार ॾियण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत हुकुम ॾिनो त रियासत कोर्ट मार्शल थियण शख़्स पारां ब्रिगेडियर जो लफ़्ज़ इस्तेमाल न करण ते यकीनी बणाए। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त मुल्क खे दुनिया में खिलण जो सामान बणायो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार बि परॾे हलियो वियो। ड्राइंग रूम में वेही उहिदा विरहाइणा आहिनि त चूंडूं कराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जा चूंडुनि दौरान इंटरनेट जी बंदिश ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस अकील अब्बासी सिंध हुकूमत जे वकील खां पुछाणो कयो त ॿुधायो त सिंध हुकूमत इंटरनेट बंदि करण लाइ चयो हो या न। अदालत जे हुकुमनि खे संजीदगी सां छो नाहे वरितो वेंदो। वकील चयो त असां अहिड़ी का बि दरख़्वास्त नाहे ॾिनी। जवाब जमा कराइण लाइ मोहलत तलब। नसीराबाद में 6 ॾींहं अॻु क़तल थियल प्राइमरी उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जो क़तल केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारसनि जो चोथें ॾींहुं क़ौमी शाहराह ते धरणो जारी। मक़तूल जे धीअरनि सोरहट ऐं ससुई लोहार जी अॻवाणी में धरणे सबबि क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि ते ट्रैफ़िक मुअतल। केतिराई क़ौम परस्त अॻवान बि धरणे वारे हंधि पहुता। सखर में बेगम नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी मसइलनि जो शिकार। शागिर्दनि जो केतिरनि ई कलाकनि खां एहतजाज जारी। इंतिज़ामिया यूनिवर्सिटी जो मुख्य दरवाज़ो बंदि करे छॾियो। सहाफ़ियुनि जे अंदरि अचण ते बि पाबंदी। शागिर्दनि जो चवणु आहे त हॉस्टल में कंहिं बि सहूलियतूं न आहिनि। क़ैदियाननि जियां रखियो वियो आहे, पॉइंट नथी ॾिनी वञे। कैंटीन ते सहूलियतूं न आहिनि। वालदेन सां बि मिलणु नथो ॾिनो वञे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो चवणु आहे त शागिर्दनि खे यूनिवर्सिटी जे असूलनि ते हलणो पवंदो। नाजाइज़ मुतालबा तस्लीम न कबा। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। हिन साल मादरी ॿोली जे ॾींहं जो मरकज़ी ख़्याल घण लसानी तालीम, सिखण ऐं मुख़्तलिफ़ नस्लनि जो बुनियादु आहे। यूनेस्को पारां मादरी ज़बाननि जो आलमी ॾींहुं 17 नवंबर 1999 खां मल्हायो पियो वञे। दुनिया में 7000 खां वधीक ॿोलियूं मौजूदु आहिनि। मोरो में सेकंड सिविल जज जो पुलिस जी मुबैना ख़ानगी जेल ते छापो। नाहक बांदी बणायल 5 ॼणा आज़ाद। ज़िम्मेवारनि आफ़ीसरनि खे सुभाणे अदालत में पेश थियण जो हुकुम। सेकंड सिविल जज जमील अहमद अंसारी मोरो पुलिस तरफ़ां मुबैना तौर क़ाइम कयल ख़ानगी जेल ते छापो हयो। नाहक बांदी बणायल मुमताज़ अली, रज़ाक जतोई, सुधीर जतोई, अब्दुल सत्तार खोसो ऐं अली अकबर जतोई आज़ाद। नाहक बांदी बणायल 5 ॼणनि जे आज़ादी लाइ सेशन कोर्ट नुशर फिरोज में वकील मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। ऐं अवां यादि आया त ॻोढ़ा गड़ी पिया, कंहिं हथ हलाया त ॻोढ़ा गड़ी पिया जो सुरजनार नाले वारो शाइर साईंदाद सांद लाॾाणो करे वियो। साईंदाद सांद कराची जे ख़ानगी अस्पताल में दमदणी हवाले कयो। साईंदाद सांद जी शाइरी जा 2 मजमूआ ॻोढ़नि ॻाल्हायो ऐं दिल जी तारीख़ छपियल। संदसि शाइरी बि जड़ जंग में मक़बूल बणियल। ऐं पाकिस्तान सुपर लीग जे 6 मैच में कराची किंग्स जी टीम पेशावर ज़ुल्मी खे 7 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी। पेशावर ज़ुल्मी तरफ़ां मिलियल 155 रन्स जो टारगेट कराची किंग्स 17 ओवर में 3 विकेट जे नुक़सान ते पूरो करे वरितो। पोलार्ड 21 बॉल्स ते 6 छकनि जी मदद सां 49 रन्स ठाहे नॉट आउट रहियो।
ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट चाह इहाइता आहे पंजायपुर। डाई गैस कॉलिक ड्रॉप्स बच्चों को पेट दर्द, गैस और बदहजमी में दे फौरी आराम। डाई गैस कॉलिक ड्रॉप्स 25 साल से माओ का एतमाद। मेजबान सिंध जो मान जश्ने जमालो